असा हिकिड़े माण्हू जे मथे पूरो बैंक था कयूं कि हे चेंबर में भी अची वञे, हे विधायक जी भी टिकट वठे, हे फलानो, हे न हुजणु खपे। जीअं हाणे समाज में महेश अचे, असां घटि में घटि जेसि ताईं 100 अमर परवानी न ठाहींदासीं छत्तीसगढ़ में, तेसि ताईं सिंधी समाज मां सम्झां थो कि असां अॻिते नथा हली सघूं। और असांखे करे करे ॾिसणु ॾेखारियो। गुरु नानक भैया वेठा आहिनि होॾे, मतिलबु कीअं समाज के लाइ पार्टी छड़ी करे कीअं मदद कंदा आहिनि। मां ॾिठंदो आहियां, बस सलूट आहे नानक भैया खे। मां फोन ईंदो आहे घड़ी घड़ी, और मतिलबु जो समाज के लाइ आस्था है वो हुजणु खपे। और असांजी बेसिक ड्यूटी आहे, और स्पेशली महेश भाई जी, मतिलबु हे न कि असां ख़ाली हिकिड़ी पार्टी में वञूं टिकट था खणूं, ॿियूं पार्टी में वञी करे टिकट न था खणूं, या टे पार्टी, असां सभिनि वटि वञणु खपे। नंढी पार्टी हो, वॾी पार्टी हो, बड़ी पार्टी, असांजो जो भी माण्हू पॉलिटिक्स में तो वञे, पंहिंजो घर परिवार छॾे करे तो वञे, पैसे जे कारण न हारणो खपे। असांजी जवाबदारी हुजणु। असां छा कंदा आहियूं, अरे भैया उसको पैसा देंगे ना, वो तो दारू पी लेगा, माँ वो बहुत गुंडे टाइप का आदमी, उसको भी पैसा नहीं देंगे कि वो गुंडा है, दारू पी लेगा, और आप भी पॉलिटिक्स में नहीं जाओगे तो आपको बचाएगा कौन जाएगा? किसी को तो लेके जाओगे। ये बहुत सोचने का विषय है। असां पंज माण्हू वेही करे डिसाइड कंदा आहियूं तो कैरेक्टर सुठो आहे, बुरो आहे, जो भी। पुरानी सरकार हुई, सुरेश भैया वेठा आहिनि हेॾे, राम गिडलानी हुयो, इलाही हेल्प कंदा हुआ। हाणे हे सरकार आहे, मां पुछां पियो कि अमित छो कान्हे, रामू खे छो न सॾ, हे हुजणु खपे। हेतिरा हेल्प कंदा आहिनि। अमित खे फोन कयो, हे कमु आहे, तुरंत। रामू खे फोन कयो, हाणे कुझु कमु हुयो, तुरंत। तो ये असांजे लाइ गौरव जी ॻाल्हि आहे कि जो रूलिंग पार्टी आहे, कहिड़ी बि रूलिंग पार्टी आहे, असांजा समाज जे माण्हू होॾे आहिनि जो असांखे मदद करण लाइ वेठा आहिनि। असां हिननि खे अॻिते कीअं वधायूं, हे असांजी जवाबदारी आहे। असां हो जवाबदारी सां हटे करे असां मतिलबु नंढी नंढी शइ में उलझूं था। असां थोरो वॾो असां सोचूं। तो एजुकेशन और पॉलिटिक्स, हे असांखे हिकिड़ो बीड़ो ठाहिणो खपे कि छत्तीसगढ़ सां कीअं अलॻि चले कि पूरे हिंदुस्तान में बाक़ी स्टेट फॉलो करनि छत्तीसगढ़ के, कि होॾे कीअं पॉलिटिकल स्ट्रॉन्ग थींदा हेॾे। बाक़ी भवन जी ॻाल्हि आहे, महेश भैया एकदम सही था चवनि कि असां हाणे शिव भैया वेठा, शिव भैया जो पुट आहे रवि, हेतिरो बढ़िया कमु करे। हिकु अजय गंगवानी आहे, उहो प्रवक्ता में ॾिसो छा बढ़िया, मतिलबु ॿिन्हिनि पार्टी में असांजा ॿार आहिनि जो अॻिते हली करे सुठो कमु था करे सघनि। असांखे हुननि खे कीअं वधाइणो खपे, हे इलाही इंपॉर्टेंट आहे। असां ख़ाली पंहिंजे लाइ न सोचूं। असांजी महिला विंग आहे, महिलाओं जो पार्टिसिपेशन, भाभी वेठी आहे, भाभी खुद पाण स्कूल में थी कमु थी करे, और इलाही हाणे तव्हां ॾिसो कि इलाही कम OTP फलाना ऑनलाइन पेमेंट ॾिना, असां सभु व्हाट्सएप में बिज़ी आहियूं, रील था ठाहियूं, फलाना ठाहियूं। मतिलबु असां सोशल मीडिया सां असांजे घर जी जो मातृशक्ति आहे सभु बढ़िया थी करे। तो हुननि खे कीअं कलाक 2 कलाक ऑफिस में अची करे अकाउंट और बैक ऑफिस जो कमु ॾिसनि, ताकि जो असांजो जेंट्स आहे वो अॻिते वधी करे कमु करे। असां अॼु बि कई यूनिट आहे, दुकान आहे, वो ग्रैंडफादर भी वेठो आहे, पुट भी वेठो आहे, पोटो भी वेठो आहे, पोटो MBA छा करे आयो आहे, वरी वो छा थो कमु करे, वो अमर अंकल आए हैं, उसके लिए चाय बोलते हैं। जब 5 लाख रुपया वो आप बजाज जी के यहाँ लेके आ जाओ, जब पोपटानी साहब के यहाँ से 3 लाख लेके आ जाओ। अब उसको MBA करा दिए, उसको खाली शादी के बायोडाटा में लिखाने के लिए अपन ने उसको MBA कराए हैं कि 5 लाख 2 लाख लाने ले जाने के लिए हम उसको, और फिर हम बोलते हैं यार बच्चे लोग काम नहीं कर रहे, मैं तो बहुत चाहता हूँ मेरे बच्चे काम करें, इसको इतना लाख रुपए दे के पढ़ा दिए। अरे इतना लाख रुपए दे के पढ़ा दिया तो काम करने का भी तो मौका दे दो उसको, कौन देगा? हम लोग गद्दी छोड़ने को तैयार नहीं। कमल भी हंस रहे। तो आप समझिए, आप छत्तीसगढ़ में ऐसा धान हूंदो जो खेती कंदा आहिनि, हिकिड़ी जगह थरो लॻंदो, वरी कॾहिं कॾहिं ॿिए जगह लॻाइणो पवंदो आहे, पोइ तो असांखे बि पंहिंजी थोड़ी सीट हल्की करणी खपे। हो खेलनि था, लेकिन फैक्ट आहे हाणे छा थो थिए, जो सुठा ॿार आहिनि, जो पढ़ियल लिखियल ॿार, वो छत्तीसगढ़ वापसि नथा अचणु खपे। छोकी असां छा था पूछूं, अरे 6 बज गए तो उठा नहीं, 9 बजे तो मैं दुकान खोल देता था, 9 बजे तक तू सो रहा है। तो उससे अच्छा 20 लाख 25 लाख की नौकरी बेंगलोर में करने को तैयार है, नहीं आऊंगा वापस।
पूना में 10 लाख की नौकरी कर लेगा, नहीं आऊंगा वापस। मुझे फोन ही तो, भैया मेरे बच्चे को 50 लाख का वहां पैकेज मिल रहा है, क्या करूं? अरे 50 लाख का पैकेज मिल रहा है तो 2 करोड़ रुपए उसको कमा के देगा तब तो 50 लाख मिलेगा ना। तो 2 करोड़ हमारे लिए क्यों नहीं कमाएगा? छत्तीसगढ़ में लाओ उसको, यहां पे आना चाहिए। असा हिंजे लायक कम नथा कयूं, असांजी मातृशक्ति के यूज़ नथा कयूं। असां तव्हां ॾिसो इलाही जगह पे, जीअं मां असांजा आदरणीय दादा वेठा आहिनि,